बनना। वो बड़ा खरीद आया हुआ भाई, मेरे को कुछ नजर ही नहीं आ रहा। गाड़ियां गई। महकमा मौसमियात जा अंदाज़ा ग़लति रहिजी विया। कराची में मौसम अचानक बदिलजी वई। शहर में मिटीअ वारो तूफ़ान अची वियो। कारा ककर छाइजी विया। ॾींहं में ऊंदाईअ जा मंज़र नज़र अचण लॻा। नॉर्थ कराची एहसन इक़बाल गुलशन मेमारा ऐं सुपर हाईवे ते मिटीअ जो तूफ़ान केतिरनि इलाइक़नि में बारिश थी। दर्जे हरारत 21 डिग्रीअ ते पहुचण खां पोइ हेठि अची वियो। हब ऐं आसपास में तेज़ बारिश गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। कराचीअ जे केतिरनि इलाइक़नि मां बिजली गायब। उन खां पहिरियां महकमा मौसमियात चयो हुयो त कराचीअ में तूफ़ान जा के बि असरात न आहिनि। सामूंडी तूफ़ान सां भारतीय रियासत गुजरात जी साहिली पटीअ ते तबाही। तूफ़ानी हवाउनि सबबि घणनि ई घरनि जूं छितियूं उॾामी वयूं। 21 ॼणा फौत थी विया, 96 लापता। मुंबईअ जी साहिल जे वेझो जहाज़ में फाथल माण्हुनि खे बचाइण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। 273 मां 177 ॼणनि खे बचायो वियो। मुंबई एयरपोर्ट बंदि। ख़राब मौसम सबबि 600 कोरोना मरीज़नि खे महफ़ूज़ जॻहियुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो।